बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरियार जो प्रोग्राम कश्मीर टाक सां आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कबी। ॻाल्हि ॿोल जी शुरूआत कंदासीं। नेब सख जी टीम गुज़िरियल 3 ॾींहंनि खां कश्मीर यात्रा ते आहे ऐं इहे माण्हुनि में सस्पेंस आहे त आख़िर केरु गिरफ़्तार थींदो ऐं सख जी जेका टीम आहे नेब जी उहा कहिड़ी कार्रवाई कंदी। नेठ अॼु उहो जेको सस्पेंस आहे माण्हुनि जो उहो पुॼाणी ते पहुतो आहे ऐं नेब ज़रीए जो चवणु आहे त कश्मीर जे फुड गोदाम मां तक़रीबन 10,000 कणक जूं ॿोरियूं जेके गुम आहिनि, जंहिंजी मालियत तक़रीबन 2 करोड़ रुपया ॿुधाई वञे थी। नेब ज़रीए जो चवणु आहे त सरकारी जेका ख़रीदारी थी उन ख़रीदारी में ॿोरियुनि जी तादाद वधी को, लेकिन जॾहिं हाणे कंहिं शहरी जी शिकायत ते हू पहुता ऐं उहा ॻणप थी त ॻणप में तक़रीबन 10,000 ॿोरियूं घटि आहिनि, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त सरकारी माल खे कीअं माल गनीमत सम्झी फुरलुट कई वञे थी। हाणे इहो ॾिसणो ज़रूरु आहे त उन में केरु मुलविस आहे, उहा नेब उन्हनि ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई थी करे। जॾहिं त ॿिए तरफ़ फुड जो इंस्पेक्टर आहे जुड़ियो जखराणी, उनजो मौक़े बि साम्हूं आयो आहे। उनजो इहो चवणु आहे त जेका बारिशूं थियूं, बरसाति थी, उनमें ॿोरियूं ख़राबु थियूं आहिनि ऐं जेके नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो उहो भरे ॾियण लाइ तयारु आहे। हाणे इहो ज़रूरु क़ानूनी तरीक़े सां ई आहे त उहा नेब कीअं तयन करे थी, उहो जेको आहे त नुक़सानु आहे उनजो अज़ालो कीअं थींदो। पर अॼु नेब जी जेका कार्रवाई हुई, जेका गुज़िरियल ॾींहुं जेका हले पई, अॼु उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे। इन प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं त सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी जा नौजवान दोस्त आहिनि। उन्हनि कुझु अर्सो पहिरियां कश्मीर जे मुख़्तलिफ़ सरकारी तौरु प्राइवेट स्कूलनि जे ॿारनि में चिटा भेटी जो मुक़ाबिलो करायो। अॼु उन्हनि ॿारनि जिन पोज़ीशन जेका पास थिया, जेके पहिरें नंबर ते आया, 2 नंबर ते, 3 नंबर ते, उन्हनि जे लाइ कुझु इनाम रखियल हुया। उनजी हिकिड़ी पुरवकार तक़रीब गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जो कश्मीर टाउन जो आहे उनमें थी गुज़री, जंहिंजा महिमान ख़ासि सरदार अली जान मदारी साहिबु हुया। उन मौक़े ते जेके हिन मेज़बान हुया तक़रीब जा, उन्हनि पंहिंजे ख़िताब में चयो, जंहिंमें अली मुराद चाचड़ साहिबु आहिनि, अफ़ज़ल अता कलवड़ साहिबु ऐं ॿिया उनजा नौजवान दोस्त आहिनि। उनजो चवणु आहे त सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी कश्मीर जे मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते ज़बानी कलामी न अमली तौर ते कमु करे। उन्हनि इहो ॿुधायो त जेके कोरोना वायरस दौरान उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत कई, माण्हुनि में जेके मास्क विराया ऐं जेके सैनिटाइज़र ऐं मुख़्तलिफ़ जेके ट्रांसपोर्टर, छो होटल बंदि हुजण सबबु जेके ट्रक ड्राइवर ऐं मुख़्तलिफ़ जेके मुसाफ़िर तां गुज़र कनि पिया, उन्हनि खे खाद खुराक बि फ़राहम कयो। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं अमली तौर ते ई कमु हुजणु घुरिजनि। उन मौक़े ते जेको महिमान ख़ासि हो सरदार अली जान मदारी साहिबु, उन्हनि पंहिंजे ख़िताब में चयो त ॾाढो ज़बरदस्त सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी ॿारनि में चिटा भेटी जो मुक़ाबिलो करायो। उन्हनि ॿारनि खे न्यापो ॾींदे चयो त जेके कामयाबु थिया उहे ज़रूरु ख़ुशि थिया हूंदा, छाकाणि त उन्हनि खे तोहफ़ा तोहफ़ मिलिया, ऐं जेके ॿार पोज़ीशन न खणी सघिया या फेल थिया उन्हनि खे उन्हनि चयो त मायूस थियण बजाए वधीक महिनत कनि ऐं त वधीक कामयाबु थी सघनि था। अहिड़े तरीक़े सां कश्मीर बार आहे, कश्मीर बार जा सीनियर वकील आहिनि मोहतरम गुलाम मुस्तफ़ा जखरानी साहिबु ऐं मीर हमज़ो शेख साहिबु। उन्हनि जेके सिंध जा जेके ॿेट आहिनि उहो वफ़ाक़ हवाले करण वारो जेको मामिलो आहे, उन्हनि मुतलिक़ हिकु मज़मती करारदाद पेश कई ऐं कश्मीर बार जे तमामु जेके वकील हुया उन्हनि बाग़ैरत ऐं बाशऊर दोस्त आहिनि, सभु वकील सां उन्हनि हिकु जेको मज़मती करारदाद आहे उन जे हक़ में वोट कयो ऐं इहो मुतालबो कयो त जेके सिंध जा ॿेट आहिनि उहो कंहिं बि सूरत में वफ़ाक़ हवाले थियणु न घुरिजनि। इहो वकीलनि जो हिकिड़ो तमामु बहितरीनु अमल हो, छाकाणि त हर माण्हू इन मामले जेको ॿेटनि वारो मामिलो आहे उन ते जेको सिंध जो माण्हू आहे उहो कावड़ में आहे ऐं गुस्से में आहे, ऐं सिंध असेंबली बि इन खां अॻुवाट जेका ॿेटनि वारो मामिलो उन ते करारदाद पास करे चुकी आहे। हाणे इहो ॾिसणो आहे त वफ़ाक़ उन पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे पियो या न। इन खां अलावा जेको आख़िर में पंहिंजे प्रोग्राम जो आख़िरी जेको आहे उन में इहो आहे ॿुधाईंदासीं त SSP कश्मीर अॼु जेको अॻूणो ज़िले नाज़िम आहे सरदार सलीम जान मज़ारी साहिबु, उन्हनि सां मज़ारी हाउस पहुची करे मुलाक़ात कई आहे। मज़ारी हाउस जा ज़रिया इहो ॿुधाइनि था त मुलाक़ात जो मक़सदु कश्मीर में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन बाबति हुई। ॿिन्ही जेको SSP साहिबु आहे ऐं सरदार सलीम मज़ारी साहिबु आहिनि, उन्हनि गुफ़्तगू कई आहे ऐं उन मज़ारी हाउस जा इहो ज़रिया ॿुधाइनि था त उनजो चवणु आहे त SSP जी कारकर्दगी आहे उहा बहितर आहे ऐं उहो अमन अमान लाइ कोशिशूं वठे पियो। अॼु हिन प्रोग्राम जी इजाज़त, वरी सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते तव्हां सां मुलाक़ात कबी। अल्लाह।